नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंधकोट में ख़बर ॾींदा हलूं त कंधकोट में म्यूनसपल अमले ऐं पबलिक हेल्थ जी नााहली खिलाफ शहरी एैक्शन कमेटी पारां चेयरमैन वकील कुर्बान मोहम्मदानी, वकील अनीस अहमद भैयो, सईद मुजतबा शाह, फिदा हुसैन मरी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में घंटाघर चौक खां एहतजाजी रैली कढी वई है। डीसी कश्मीर जे गेट आॾो धरणो हणी पब्लिक हेल्थ इंजीनियर कैलाश कुमार, सीएमओ मक़सूद जतोई खिलाफ नारेबाज़ी कई वई। हिननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त म्यूनसिपल सीएमओ मक़सूद जतोई पब्लिक हेल्थ जे इंजीनियर कैलाश कुमार शहरनि सां नाजाइज़ी जी हद करे छॾी। कंधकोट हैबिट रोड समेत सॼे शहर अंदर खॾा खोटिया विया आहिनि, जंहिं सबबु कंधकोट जी आवाम मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रही है। अहिड़ी शिकायत जॾहिं पब्लिक हेल्थ ऑफिस कयोसीं त हुननि जो चवणु आहे त असांजो कमु न आहे, बल्कि म्यूनसिपल कमेटी जो कमु आहे। वरी अहिड़ी दरख़्वास्त म्यूनसिपल ऑफिस कराईसूं त हुननि चयो त कमु पब्लिक हेल्थ वारनि जो। आख़िर ही कंहिंजो कमु आहे? ॿिन्ही धुरनि जो पाण में ठा न हुजण करे कंधकोट शहर गंदगी में तब्दील थियण लॻो आहे। कंधकोट शहर जा मेन रोड, रस्ता, नालियुनि जो पाणी गंदे पाणी जे वर चढ़ियल आहे। सॼो शहर अंदर रुगो गंदगी जा ढेर लॻियल आहिनि। हिननि आला इदारनि खां मुतालबो कयो आहे त कंधकोट शहर ऐं शहरनि मथां आज़ाब जियां क़ाबिज़ थियल सीएमओ मक़सूद जतोई पब्लिक हेल्थ इंजीनियर कैलाश कुमार के हटाए सफाई सुथराई जो निज़ाम खे बेहतर बनायो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।